हिक ईद उघाड़न गॾु उते सरतियूं कंदई सॾु मता सिकी हिक सिंगार लए। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मौज़ूअ ते मुनाक़िद कयल रूहानी ज़िक्र जी ऐं दुरूद जी महफ़िल, जंहिंमें अल्लाह बेनियाज़ तव्हां असां जहिड़नि गुनहगारनि जो इंतख़ाब फरमाए, इएं चवण ॾे त पंहिंजे कुर्ब वारी लिस्ट में नालो लिखराए अॼु हिते अचण जी तव्हां असांखे तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इंशाअल्लाह 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 ताला जंहिं न पंहिंजे कुर्ब वारी लिस्ट में नालो लिखरायो आहे, इंशाअल्लाह उहो अॼु असां तव्हांजी हाज़िरी क़बूल बि ज़रूर फरमाईंदा। मुंहिंजा प्यारा मोहब्बत वारा दोस्तो, गोठ हाजी खान हाजी छतो खान रिंद जे अंदर तंजीम अल मदद या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे तरफ खां ई जेका मोहब्बत वारी महफ़िल सजाई वई आहे, इन में मोहब्बत जो ई इंशाअल्लाह पैगाम हूंदो। नंढड़ो जुमलो अर्ज़ कयुमि त अल्लाह ताला लिस्ट में नालो लिखरायो आहे। लिस्ट मामूली नाहे ऐं लिस्ट उन्हनि जी ठहंदी आहे जंहिंखे मालिक पाण महिरबानी फरमाईंदा आहिनि। मके जी सरज़मीन, हुज़ूर जी आमद मके में, अबू लहब भी मके में, अबू जहल भी मके में, उतबो भी मके में, शैबो भी मके में, लेकिन सलमान फारस में, बिलाल हबश में वेठा त मक्के वारा मक्के में हुया, लिस्ट में नालो कोन हो। सलमान फारस में वेठो हो, बिलाल हबश में वेठो हो, लिस्ट में नालो लिखियल हो, यार जे अंगण ते बि अची विया, मालिक जे मेहरबानी सां रची विया। यानी कंहिंजे वस जी ॻाल्हि कान हूंदी आहे, ॻाल्हि सॼी लिस्ट में नाले जी हूंदी आहे, पोइ नालो बि उन्हनि जी मर्ज़ी आहे जंहिंजो लिखराइनि। नालो बि उन्हनि जी मर्ज़ी आहे जंहिंजो लिखराइनि। तूं असां पटके ॾाड़ीअ खे ज़रूर ॾिसंदा आहियूं, छो त हे इस्लाम जा शार आहिनि, दीन मज़हब जूं निशानियूं आहिनि, लेकिन यार वटि वरी अञा ॾिसण कंहिं ॿी शइ जो थींदो आहे। उते हिन रूप ते नज़र न हूंदी आहे, उते हिन रूप ते नज़र हूंदी आहे जंहिंजो न ही रूप निरालो हूंदो आहे, ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे दरबार में वॾी इज़त वारो हूंदो। मुझा प्यारा दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह जी ज़ात तव्हां असांखे ये सुहिणी महफ़िल मरण खां पहिरीं नसीब फरमाई। मौत हक़, मौत हक़, उनमें ज़र जे बराबर भी कोई न शक्का। मौत हक़, मरण भी हक़, उनमें शक नाहे, लेकिन मौत जे घड़ीअ ते यार जे दीदार जी तड़प करण भी तो असांजो हक़ आहे। अल्लाह वारनि जे दरबार में जॾहिं पहुचबो आहे त अल्लाह वारा हिकिड़ो ई दर्स ॾींदा आहिनि, कहिड़ो? ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवंदा आहिनि, वञो वञी पकायो, वञी पचायो, एतिरो पचायो, एतिरो पचायो। कॾहिं सोचियो अथव त घणा विर्द कोन ॾसींदा आहिनि? चवंदा आहिनि बसि वञो अल्लाह अल्लाह वञी कयो, वञी ज़िक्र कयो। ड्रिघा विर्द मौलविन वटि मिली सघनि था, तावीज़नि वारनि वटि मिली सघनि था, यार जे आशिकनि वटि ड्रिघा विर्द वज़ीफ़ा न हूंदा आहिनि। उते नंढड़ा शॉर्टकट रस्ता हूंदा आहिनि, रस्ते ते पहुचंदा वञो, मैदान ते पहुचंदा वञो। अज़ीज़ान मन,
इहो नंढड़ो विर्द तव्हां सां खे बार बार नसियो वेंदो आहे, ताकीद कयो वेंदो आहे। ख़बर अथव छाजे लाइ? ज़रा गौर कर। इन लाइ ताकीद कंदा आहिनि अल्लाह वारा, अहिड़ो पचायो